रीजनल डायरेक्टर मोहतसिब ऑफिस हैदराबाद अब्दुल वहाद मेमण डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस मटियारी में खुलियल कचहरी मुनक़िद करे सरकारी मुलाज़मन ऐं पेंशनरनि जा मसला ॿुधाए उन्हनि जे फौरी हल लाइ डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस जे ऑफिसरनि ऐं स्टाफ खे हिदायतूं जारी कयूं। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर मटियारी अफशां खान, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन मोहम्मद साबिर काका, प्राइवेट सेक्रेटरी मोहतसिब ऑफिस हैदराबाद महमूद गनी, एडिशनल डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर 1 हाजी मुजफ्फर दाऊद पोटो, एडिशनल डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर 2 जुल्फिकार अंसारी ऐं ॿिया मौजूद हुआ। खुली कचहरी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे रीजनल डायरेक्टर मोहतसिब ऑफिस हैदराबाद अब्दुल वहाब मेमण जो चवण हो त मोहतसिब आला सिंध जे हुक्मनि ते मुख़्तलिफ़ ज़िलनि अकाउंट्स ऑफिसनि अंदरि खुलियूं कचहरियूं मुनक़िद करे मुलाज़मनि जी पघारनि तोड़े रिटायर्ड मुलाज़मनि जी पेंशन में पेश ईंदड़ मसइलनि खे फौरी हल कयो पियो वञे।